आवाज़गार भाइरो मां रज़ा बुर्डो एग्रीकल्चर ऑफिसर एग्रीकल्चर एक्सटेंशन लाड़काणो। असल में हींअर जेका मौसम हली रही आहे असां फरवरी ऐं मार्च हली रहियो आहे। हिन में किथे किथे असांजी कणिक में जेके आहिनि से संग निकिरी चुका आहिनि ऐं किथे किथे निकिरण वारा आहिनि। असल में असांजो जेको अॼु गुफ़्तगू करण जो मक़सदु आहे, कचहरी करण जो मक़सदु इहो आहे त कणिक खे गर्मी खां कीअं बचाइजे, गर्मी जे दॿा या गर्मी जे स्ट्रेस खां कीअं बचाइजे। छो त असां वटि ॾिठो वञे थो त हीअं फ़सुलु जेको आहे सो सफ़ा फस्ट क्लास बीठो आहे, किथे बि ओचितो असांजी पैदावार उहा नथी अचे। पैदावार न अचण जो सबबु इहो आहे त असां जेके नवंबर खां पोइ जेके आहिनि या नवंबर जी लेट नवंबर में जंहिं पाचाटी जीअं माना कणिक कई आहे उन जी जेका आहे सा उनजो दाणो मरी थो वञे, छाजे करे जो गर्मी अची थी वञे। ऐं गर्मी फरवरी ऐं मार्च में अॻिते हली अञा गर्मी वधंदी। ऐं जीअं ई ओचितो गर्मी वधंदी त पोइ थिए छा थो त असांजो जेको दाणो आहे उहो मरी थो वञे, छाजे करे जेका हीअ असांजी खुराक आहे जेका हिन पननि जे ऐं डांडियुनि जे वसीले जेका संग ॾे वञे थी या दाणनि ॾे वञे थी, उहे उते उते गर्मी जे करे ट्रांसलोकेशन नथी थिए। उन खुराक जी जेका तरसील आहे, जेका मुंतकिली आहे दाणनि ॾांहुं नथी थिए, गर्मी जे करे उहा आहे सा रुकिजी थी वञे। नतीजे तौरु जेके दाणा आहिनि उहे मार खाई था वञनि गर्मी अचण जे करे। हाणे असां जो इन ते कयूं था गुफ़्तगू त इहो बचाव कीअं कजे हिन गर्मी खां, हीट टॉलरेंस हीट स्ट्रेस खां कणिक खे कीअं बचाइजे, गर्मीअ जी शिदत खां कणिक खे कीअं बचाइजे। उन जे लाइ सिर्फ़ु तव्हांखे 3 कम करणा पवंदा। पहिरीं त असांजे ज़मीन में ॾिसो, जेकॾहिं वतर जी हालति में आहे, उन में पाणी कोन्हे, को खुश्की आहे ऐं उन में नमी कोन्हे का, त पोइ हिकिड़ो पाणी, घणो पाणी बि मां नथो चवां, पर थोरो पाणी उन में लॻायो त जीअं उन सां उनजो माइक्रो क्लाइमेट जेको आहे उहो बहितरु थिए, उनखे थधो थिए। माइक्रो क्लाइमेट थधो थींदो त उनखे गर्मीअ जो कुझु न कुझु असरु घटिबो। ऐं ॿियो आहे उनजो पोटाश जो स्प्रे कयो वञे त पोटाश जो स्प्रे कयो 1 किलो ऐं उन में SOP 100 लीटर पाणी में तव्हां 1% SOP ठाहींदव, पोटाश ठही वेंदी तव्हांजी। इन मां उहो स्प्रे कयो, या त पोटाश जो ईअं माना मिलनि थियूं जेके आहिनि से बाटल्स, उहे तव्हां स्प्रे कयो। जेकॾहिं उन सां गॾोगॾु तव्हां ज़िंक स्प्रे कयो ऐं बोरान स्प्रे कयो। हाणे बोरान स्प्रे करण सां तव्हांजो छा थींदो, जेका शुगर आहे उहा दाणनि ॾांहुं मुंतकिल थींदी। जेका शुगर जेका आहे ॿूटो पंहिंजे पननि ऐं बाडी में ठाहे थो, उहा दाणनि ॾांहुं मुंतकिल थींदी। ऐं इहो आहे अमल। ऐं टियों आहे तव्हां हुनखे ज़िंक जो स्प्रे कयो। इहे 3 अमल कयो, यकीननि तव्हांजो जेको हीट आहे, उहा जेका गर्मी आहे कणिक खे लॻे थी, जंहिंजे करे पैदावार मुतासिर थी थिए, उहा कंहिं हद ताईं घटिजी वेंदी। मां इहो नथो चवां त मुकमल 100% हीट जे लाइ, गर्मी जे लाइ इहे जेके आहिनि से 100% गर्मी जो असरु या जेके गर्मी जा मुनफ़ी असर आहिनि ख़तमु थींदा, पर कंहिं हद ताईं कणिक खे गर्मी खां बचाव करण में मददगार साबित थींदी। महिरबानी तव्हांजी।